लाड़काणो मां ॾिसूं था दिलबत शाहिद जी रिपोर्ट। हाईवेज एम्प्लॉइज़ यूनियन CBA सिंध प्रोवेंशन डिवीज़न लाड़काणो जे इजलास यूनियन जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी ग़ुलाम क़ादिर आहिर जी सदारत में लाड़काणो में थी गुज़रियो इजलास में डिवीज़नल सदर ग़ुलाम रसूल छजड़ो समेत मरकज़ी उहदेदारनि अयाज़ हुसैन आहिर, दिलशाद अली छजड़ो, अल्ताफ़ हुसैन थांगी, एहसान अली छजड़ो, एजाज़ अली लाशारी, मुमताज़ अली चांडियो, सैयद मुबीन अली शाह, रजब अली खोसो, दीदार अली खोखर समेत वॾी तादाद में उहदेदारनि ऐं कारकुननि शिरकत कई। इजलास के ख़िताब कंदे मरकज़ी अॻवान ग़ुलाम क़ादिर आहिर चयो त हिन वक़्तु असांजे इदारे खे हथ सां वठी करे करप्शन जे सबबि तबाही जे किनारे ते पहुचाए वियो आहे, जंहिंजे ख़िलाफ़ केतिरे वक़्त खां मुसलसल आवाज़ उथारे रहिया आहिनि। हुन वधीक चयो त मुलाज़िमनि सां ऑफिसरनि ऐं उन्हनि जी सहूलियतकारनि तरफ़ां मुसलसल ज़ियादतियुनि ख़िलाफ़ इदारे में थींदड़ करप्शन ख़िलाफ़ ऑफिसरनि तरफ़ां यूनियन जे मुतालबनि खे नज़रअंदाज करण ख़िलाफ़ ऑफिसरनि जी सरकारी ऑफिस मां मुसलसल ग़ैर हाज़िर रहण ख़िलाफ़ सघारो आवाज़ उथारियो वेंदो। मुलाजिम दुश्मन ऑफिसरन के जारी